अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे हुडो थी हुडीअ, लेखक सैयद हसामुद्दीन राजदी, किस्त 5 ख़ैर उहे त थिया इक़्तिसादी नुक़सान ऐं मज़हबी हाञा, लेकिन उन खां ज़्यादा भयानक नतीजो उहो निकितो जो उन दुनिया में इख़्लाक़ी इक़दारनि जो बिल्कुलु ॾेवालो निकिरी वियो। ख़ानकाहूं, दरगाहूं ऐं मुर्शिदनि जा मकान गुनाह ऐं सियाकारीअ जा अॾा बणिजी विया। मुरीदनि जे घरनि में मुर्शिदनि अखियूं विधियूं, भला हर को जो पियो कंदो जीअंदा क़िबला, ॿिन्ही जहान जा वारिस, हुन जहान जो वसीलो बि तूं, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, ईअं साईं, ईअं मुंहिंजा हाकिम। एॾो इक़्तिदार, एॾी मञता, इहा आमदनी, उन ते वरी 24 कलाक ई वांदिकाई, पोइ शैतानियत जो आस्थानो उते कीअं न थींदो, गुनाहनि जी दुनिया कीअं न आबाद थींदी, रोसियाई कंदे कहिड़ो शर्म ईंदो। जॾहिं त मुरीद जे घर में ईंदे वेंदे झल पल बि कान, मुर्शिद जे मुंहुं पवणु, उनखे ज़ोर ॾियणु, उनखे हथ धुआरणु, मानी खाराइणु, ऐं सवाबु, ऐं क़यामत जो छोटकारो, ऐं मज़हब, मुंहं काराई कंदे उते कहिड़ी देरि लॻंदी। उन जे मुंहं काराईअ जो ख़ानकाही मुहावरो आहे हॾ पाक करणु या हॾ पाक कराइणु। नतीजो उहो निकितो जो मुर्शिदनि पाण मल्हाइणु शुरू कयो। कंहिं जोइ भॼाई, कंहिं न्याणीअ ते हथु रखियो, कंहिं वेठल विहाउ खे वलो ॾिनो। जन खे पीरनि पंहिंजो कयो, उहे नबीअ जो नौज़ बिल्लाह नुहर बणिजी पियूं। जंहिं औरत खे सैयद भॼाईंदो हो, उन लाइ चइबो हो त मियां हाणे नबीअ जी नुंहं थी, कीअं मोटी उमतीअ खे मिलंदी, सैयद जे सोबत खां पोइ ॿिए उमतीअ लाइ हराम थी पई। सादातनि जे हवेलीअ में अची वयूं, पीर जो हथु लॻो, उमतीअ मथां हराम थी वई। उन ई क़िस्म जे भॼायल औरतुनि सां या त निकाह कयो वेंदो हो, या उन्हनि खे बतौर सुरेत जे विहारियो वेंदो हो। अहिड़ीअ तरह मुर्शिद खुलम खुला घरनि में सुरेतां विहारे पंहिंजनि ई ज़ालुनि ऐं विहाउनि अॻियां पिया ज़नाकारी कंदा हुआ। लज, हिजाब, हया, शर्म, लिहाज़ जा अखर कतई बेमाना थी चुका हुआ। गादी नशीन पीर मुर्शिद त पाण मालिक आहे, लेकिन उन्हनि जा साहिबज़ादा नीगर। पीर जो पुटु जेसीं नाबालिग हूंदो तेसीं उनखे नीगर सॾियो वेंदो। जॾहिं उथणु विहणु हलणु चलणु जहिड़ो थींदो, याने पराईअ औरत खे ॾिसी मुछुनि खे मरोटण जहिड़ो थींदो, तॾहिं खां वठी साहिबज़ादो सॾिबो। ख़लीफ़ा ख़्वा कामी कड़ा बि सिरनि जा साईं हूंदा हुआ। मतिलबु त उन्हनि इंसान नुमा हैवाननि मज़हब जे आड़ में उम्मत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अणपढ़ियल अबोझ ऐं गुग़दाम अफ़रादनि जा झुगा ई झण करे छॾिया। उन जे सॼे गोरख धंधे जो सिंध अंदरि नतीजो उहो निकितो जो नंबर 1, सादातनि जा नस्ल ख़राब थी विया। कमज़ात, कसबियाणियूं ऐं कमीणियूं औरतूं, बाज़ीगिरियाणियूं, कूचड़ियूं, भीलियाणियूं, कूलियाणियूं, माछियाणियूं, माड़ेचियाणियूं संदन हवेलियुनि ऐं निकाहनि में आयूं, जंहिं करे उन्हनि जे सिलसिले में उहा नजाबत ऐं शराफ़त न रही जेका अहल बैत जो ख़ासो हुई। आख़िर घोड़ी ऐं कुते जे नस्ल में बि खून ऐं बुण बुनियाद जो असरु थिए थो। हीअ त इंसान हुआ। राहुजन वारे साईं अली शाह जी अखे हिकु अहिड़े क़िस्म जी औरत सां अड़िजी वई जेका झंग में सॼो ॾींहुं न छड़ो वतंदी हुई, माल चारींदी, पर झंग झर झटींदी वतंदी हुई, ऐं सभिनी धनारनि लाइ ॼण हिकु दावत हूंदी हुई। मालिकनि संग ॾियण खां इनकार कयो। माई हुई वात वकील। साईं अली शाह भॼाए वञी साणसि निकाह कयो। माई बीबी बणिजी वई ऐं नबीअ जी नुंहुं थी वई। पाक या साहिब सरजण में आई ऐं उन खां पोइ साईं अली शाह काॾे थो वञी? डॉक्टर ॾे। ख़ैर त आहे, पाकनि खे राताकूं कणस थी पई आहे। कणस याने बुखार या तप। सैयद जे घर वारनि खे बीबी या साहिब सॾियो वेंदो। उहो अखर टालपुरनि में बि मुरविज आहे। उन खां सवाइ देरे जो अखर बि टालपुर उन जे मक़सद लाइ कतब आणींदा हुआ। साईं अली शाह काॾे? अदा पसारीअ ॾे। ख़ैर पाकनि खे मथे में सूरु आहे। साईं अली शाह काॾे? हकीम ॾे। छो? साहिबनि जी तब नाचाक थी पई आहे। मतिलबु त साहिब जेसीं वतिया ते झंग झर झटींदा ऐं छेक छड़ाईंदा, तेसीं न कणस, न मथे जो सूरु ऐं न पेट जी तंगाई, तेसीं संदसि सिहत खे जोखो ई कोन हो। वतिया ते रियां खियां घुमंदा घतंदा। हाणे जॾहिं साहिबी मिलनि त मिज़ाज बि नाज़ुक थी पियनि। अलगरज़ उन्हनि पस्त ऐं ज़लील औरतुनि जे अचण ऐं नसुलनि में खून जी उन जी मुसलसल ग़लति मिलावट सैयदनि जो सॼो मुआशिरो तबाह ऐं ज़ुबून करे छॾियो। ख़ानदाननि में ज़वाल ऐं इनहतात अची वियो।
औलाद जूं आदतूं एतवार बिगड़िया, उन्हनि जी सिहत ऐं सूरत में फ़र्क़ु आयो, शकिल ऐं शबाहत तब्दील थी। अहिड़ीअ तरह समूरो नसल ॾिसणीअ वाइसणीअ बि कोझो ऐं कबीह त अफ़ाले ऐं पिरकारे बि किरियल ऐं कमीणो। ही केरु? बुखारी बादशाह ऐं ही जीलानी बादशाह। ही जो पियो वञे उहो लकियारी हूंदो या मटियारी? मतिलब त आले अली जे नस्ल ऐं रसूल बाले शाहीअ जे गुण में शकिल शबाहत ऐं अफ़ाले आदतें को बि फ़र्क़ु बाक़ी न रहियो। नंबर 2, सैयदनि ऐं पीरनि खे मुफ़्त जे मानी जो मिलंदी रही त मंझान महिनत कमाई कार आमदगी कशाकश ऐं जिदोजहद जूं जेके इंसानी ख़ूबियूं ऐं शरीफ़ाना ख़सलतूं ऐं वस्फ़ूं थियनि थियूं से सभई मफ़क़ूद थी वियूं। बेकार, बदकार, सुस्त, टोटरी ऐं अटे ते चटी, न कंहिं कम जा न कार जा, सॼो ॾींहुं वतन ओबासियूं ॾींदा या खटुनि ते वेहंदा ऐं सुम्हंदा, को बि सही मशग़ुलो कोन। भंग, चरस, शराब, जुआ, शिकार ऐं कुता। जेके वॾा सैद वॾियुनि दरगाहनि जा धणी ऐं अटाले वारा मुर्शिद, उन्हनि जो उहो हाल जेके नंढी मूड़ीअ वारा ऐं छड़ा सैद से सॼो ॾींहुं हल हला में हितां रुपयो वरितो, हुतां अन जी गुण वरिती, हितूं ॿार पिनी, हुतूं बनू वरितो, बसि अहिड़ीअ रीति गदागरीअ ते गुज़रान हुआ। ॿई गदागर हो, हू वॾो ही नंढा। छा नौकिरी छो नथो करीं? मिड़ई मती पियो वक़्तु ख़ैर जो गुज़रे। सिंध में जेके माण्हू उन्हनि जे पिरकारनि खां बेज़ार थियल हुआ, उन्हनि मथनि केतिरियूं लाहिणियूं बि लाथियूं, मथनि केतिरियूं चवणियूं बि ठाहियूं, तॾहिं बि ही सैद ऐं मुर्शिद पिनण खां कोन रहिया। चए सुको घोड़ो सीट घणी, सम्झ त सैयद थो अचे। छा घोड़े खे मखण ज़रो खाराए लहकारजी वियो आहे। उमती उहो बि पाण छो न खाऊं जो अड़ियूं ॾाढियां हणी सघूं। जिंदाई सैद मुंहुं कुकड़ बि कोन छॾे। पीर हुजे, सैयद हुजे, सजाद हुजे, ख़ानका नशीन हुजे, नंढीअ मूड़ीअ वारो हुजे, चाहे वॾे अटाले वारो, सभिनी जी हालत हुआ, सभिनी जो शुगुल हो, सभिनी जी ज़हनत गदागरनि वारी। पीनी खा, मुफ़्त जो मिलियो खा, लेकिन कमाए हक़ हिलाल जो खाइणु हराम। नंबर 3, उन्हनि मुफ़्त जे कमाइण सबबु उन इहे तबिके मां तालीम सफ़ा निकिरी वई। हर को जाहिल बल्कि अजहल चवनि नौकिरी कंदासीं छा जो पढ़ूं, बाबे ॾाॾे जो घणो ई ॾिनल आहे, वेठा खाईंदासीं। तालीम जो मफ़हूम वटनि वञी नौकिरी रहियो। इंसानियत जे ओजर वारी माना ई मफ़क़ूद। नतीजो उहो निकितो जो न फ़क़ति क़ौम जो हिकु खाईंदड़ पीअंदड़ तबिको जाहिल रहिजी वियो, बल्कि उन्हनि जी जहालत करे संदन दरगाहूं या मर्कज़ ग़लति मज़हब जा वॾे में वॾा अॾा बणिजी विया, जितां सभु कंहिं क़िस्म जी ख़राबीअ जी मज़हब जे नाले में दरवेशीअ जे ग़िलाफ़ में ऐं तसौफ़ जे उनवान सां नशरो इशात थियणु लॻी, जंहिं सिंध जो सॼो मज़हबी ढांचो तहो बाला करे छॾियो ऐं ख़ल्क़े ख़ुदा जो वॾो हिसो उतां ख़राबु थियो। नंबर 4, ख़ुदा रसूल सां ख़ल्क़े ख़ुदा जो वास्तो टुटी वञी इंसाननि सां थियो, ऐं उहो बि अहिड़नि इंसाननि सां जेके इंसान ज़ात लाइ ख़ुदि अज़ाब हुआ। इबादत जेका अलाह लाइ थियणी हुई, सा दरगाहनि अॻियां मुंहनि जे क़ब्रुनि खे साम्हूं रखी थियणु लॻी। सजदो जेको महज़ बारी ताला लाइ मख़सूस हो, सो बि इंसाननि खे थियणु लॻो। कुफ़ारनि जे बुत परस्ती ऐं मुस्लमाननि जी क़बर परस्ती ऐं पीर परस्तीअ में रतीअ मातर फ़र्क़ु कोन रहियो। इंसान पंहिंजूं ज़रूरतूं ऐं तलबूं, औलाद, ज़िंदगी, सिहत, इज़त, आबरू हिन दुनिया खां ईंदड़ दुनिया लाइ ख़ुदा जे बजाए माण्हुनि खां घुरणु लॻो। क़यामत जे अज़ाब, सवाब, दोज़ख, बेश्त जो सॼो मामिलो बि पीरनि ऐं मुर्शिदनि जे अख़्तियार में सम्झो वियो। ख़ुदि शफ़ाअत जो मसइलो बि हुज़ूर जन जे हवाले न रहियो, बल्कि उहो बि मुर्शिदनि जन खे ॿिन्ही जहाननि जो वसीलो सम्झियो वियो थिए, हथ वस वञी थियो। 5, मेलनि, उर्सनि, सुखुनि, ख़ैरातुनि, ज़ियारतुनि ते सख़्तु सियाकारियूं थियणु लॻियूं ऐं माह पहिरियां जुमा, सूमर, आचर ग़ैर मुस्लमाननि जे ॾुणनि वारनि वांगुरु निहायत मुक़दस सम्झा विया ऐं उर्स, सुखाऊं ऐं शख़्सी नालनि ते ख़ैरातूं करणु ऐं सदका कढणु मज़हबी फ़रीज़े तौरु तसवुरु कया विया। 6, पीरी मुरीदीअ, क़बर परस्ती ऐं तोहम परस्तीअ मुस्लमाननि जे ज़हन खे माउफ़ करे छॾियो ऐं मंझंदि जेके सलाहियतूं हुयूं से सिहतमंद माहौल न हुजण सबबि परवरिश हासिलु करे न सघियूं। दरगाहुनि, क़ब्रस्ताननि ऐं पीरनि जे आस्थाननि जी मायूस कंदड़ माहौल तबियत ते
इनक़बाज़ कंदड़ फ़िज़ा इंसानी ज़हन खे लुॿे लड़ाटे गंद करे छॾियो। सोचण सम्झण ऐं सच कूड़ खे परखण वारी कुवत मंझां हली वई ऐं सिंध जो माण्हू उन्हनि सभिनी ज़हरी असरनि करे मलूल ऐं निस्तो थी पियो। कुवत इरादी ख़तमु थी वई, फ़िक्र जी आज़ादी हली वई, ख़ुदि शनासी ख़ुदा शनासी ॿई ख़तमु थी वयूं। न पंहिंजी इनफ़रादियत बाक़ी बची, न ख़ुदा जी वहदानियत क़ाइमु रही। 7 अगवा जे मुसलसल वाक़ियनि मुर्शिदनि जे ॾाढा आहिनि ऐं आम ज़िनाकारियुनि मुरीदनि जे नंगनि सां हथ चुरांद सिंधी सोसाइटी जे इख़लाक़ी इक़दारनि खे सफ़ा डांवाडोल करे छॾियो। इफ़त ऐं असमत जा सरब महर ख़ज़ाना जेके असांजे मान ऐं आबरूअ जा ज़ामिन हुआ से सरेरा राहज़ननि जे वर चढ़ी विया ऐं बेहयाई ऐं बेग़ैरतीअ वञी गैरत ऐं हया जी जाइ वरिती। 8 मज़हबी आड़ में इंसाननि जे हथ में ईअं अची वियो जीअं ग़ुलाम आका जे अख़्तियार में। मुरीद खे छा मजाल आहे जो मुर्शिद जी मर्ज़ी या हुकुम खां मुंहुं मोड़े सघे। इनफ़रादी ख़्वाह इज्तिमाही मामला सॼा बिड़ी सिड़ी अची मुर्शिदनि जे हवाले थिया। पीउ पंहिंजे न्याणीअ जो संग कंहिंखे नथो ॾियणु घुरे, मुर्शिद खे 100 नज़राने में मिलियो। मुरीद आहे कहिड़ी विथ जो इनकार करे वेंदो। मुर्शिदनि खे जेका अहिड़ी रुश्वत ॾिबी हुई उनखे बि नज़रानो चइबो। अहिड़ीअ तरह नज़राननि जे नाले में मुर्शिद जेतिरी बि रुश्वत वठंदो उहा उनखे ॼण शीरे मादर आहे ऐं न ॾोह न लज न शर्म। मुरीद आहे कहिड़ी विथ जो इनकार करे वेंदो। चए धणी मुंहिंजा हाज़ुर हाज़ुर मुंहिंजा मालिक हाज़ुर, तूं असांजे सिरनि ऐं संगनि जो बि मालिक आहीं, तूं असांजे ॿारनि ऐं बचनि जो बि वारिस आहीं, ॿिन्ही जहाननि जा वसीला हाज़ुर, ॻोल्हे खे छा मजाल। उन ये अख़्तियार एतिरे इक़्तिदार बल्कि ॿीअ माना में आम मुसलमाननि जी जहालत बे इल्मीअ खे ॾिसी सिंध जी सियासी जुआरियुनि वॾियूं वॾियूं रुश्वतूं ॾेई पीरनि खे बि हाणे सियासी मैदान में लाथो। इलेक्शन थी, मुर्शिदनि जो मुक़ोम अची पियो। बाज़ारी औरतुनि वांगुरु संदन बाज़ार बि गरम थी वेंदी, अघ पिया चढ़ंदा ऐं लहंदा। ख़लीफ़ा ॾे ख़बर साईं वस था कयूं पर मालिक अञा मञनि नथा। ॿी धुर 5000 नज़र रखी वई आहे। यर को वारो कर रखोला ते तोखे बि ख़लीफ़ा ख़ुशि कंदासीं। ख़ैरु कमु थिए पोइ ॾिसी वठिबो। उमीदवारनि जे बंगलनि ते मुर्शिदनि जा लामारा हूंदा। ही केरु आहे? सॼे शेखीअ जो मुर्शिद आहे ऐं ही ज़ात राहुजन जो पीर, ही आबिड़कीअ जो ॾाढा पीर। उमीदवार खुथा न पिया पुॼंदा, हर शइ हाज़ुर मतां पीर साईं कावड़जी न पवे। अहिड़े मौक़े ते मुर्शिदनि जो मिज़ाज ॾाढो नाज़ुक थी पवंदो हो। कखु पियो बि सही कोन सघंदा हुआ। थोरी घणी ॻाल्हि ते टपण ॿधण जा पिया धड़का ॾींदा, जीअं उमीदवार वॾी रक़म खां पोइ बि थोरो घणो रोज़ानो ॻणंदो रहे। अहिड़नि मौक़नि ते पाण सां पीर तहस ख़लीफ़ा ऐं टिणिक कामी साण खणंदा हुआ, जेके रक़मुनि कढण ऐं ॻाल्हियुनि ॿोलियुनि करण जा भड़ ऐं पुख़्ता हूंदा हुआ। के बुज़ुर्ग त हिक खां वठी वरी वञी ॿिए खे झटि हणंदा ऐं कमु आख़िर में वञी उनजो कंदा जेको खेनि पोइ रक़म ॾींदो हो। हिकु दफ़े इलेक्शन में हिकु बुज़ुर्ग खे आणण जी ज़रूरत पई, रक़म आछी वई। ख़लीफ़े चयो मालिकनि खे ॿी धुर उन खां मथे चई वई आहे, पर वरितऊं कोन, अव्हां सां अबे ॾाॾे जो रस्तो आहे। नेठि ख़लीफ़ा तव्हां सां त लेखो कोन अथनि। ख़ैरु असां त दरगाह लाइ नज़रानो ॾींदासीं। खणी फ़िलहालु 6000 नज़रानो रखो, मालिकनि जो बि शान अव्हां जो बि शान। असां 6000 ॾिनासीं, लेकिन पोइ मालूम थियो त ॿी धुर आयल ई कान हुई। बल्कि असांजे वञण बाद ख़लीफ़े अंदरों अंदरि इतलाह ॾेई उन्हनि खे घुरायो त पैसा अव्हां बि ॾियो, वरना पीर साईं जन वर्क ते ख़ैर सां उसरनि था। पीरनि ऐं मुर्शिदनि जे वञण खे उसरण या उसहण चइबो आहे। संदसि ग़ैर मौजूदगीअ लाइ अखर कतब आणिबा साईं जन ख़ैर की या पाण ख़ैर की आहिनि। उतां जे ई हिकु ॿिए बुज़ुर्ग जो बि मामिलो अहिड़ीअ तरह थियो। 5000 ज़ोरीअ ॾेई विया, असां बि रोज़े शरीफ़ जी मरमत में खपाए छॾिया। ख़लीफ़े ॿाहूं ॿधी अर्ज़ु कयो, धणी भोलो कोन्हे, ख़ान साहब खां वठी खणी उन्हनि खे वापसि ॾींदासीं। पीर कंध हेठि कयो, ॿिए ख़लीफ़े वराणी ॾिनी। पर ख़लीफ़ा वॾा वाह जा ॻाल्हि कई अथई,
असांखे पाण ख़्यालु हो त ख़ान साहिब जन सां साईं जन जो पीउ ॾाॾे जो रस्तो मुखालिफ़ सां कीअं वञनि। उहा सलाह वाजी कढियई। असां 5,000 खीसे मां कढी खणी अॻियां रखियासीं। हालांकि मालूम हो त पैसनि वठण जो उहो बि हिकु तरीक़ो आहे। ॿी धुर अञा पहुती कान हुई। पीरनि जूं उहे हरामज़ादिगियूं हर कंहिंखे मालूम हूंदियूं हुयूं, लेकिन मुरीद जो मजहूल उन्हनि ते संदन असर, पोइ भला उमीदवार काॾे वञनि। इलेक्शन जॾहिं बि थी, किथे बि थी ऐं कंहिंजी बि थी, मिसाल शाज़ो नादिर मिलंदो त कॾहिं कंहिं सैयद पीर बिना पैसे वरिते जे कंहिंजी मदद कई, कंहिं पैसनि वठण में आर सम्झो त ॿिए तरीक़े वसूल करे वियो, सूखड़ी पाखड़ीअ जे नमूने मोटर, उठ, घोड़ो वग़ैरह वग़ैरह। बहरहाल बिना उजूरे वरिते जे, सवाइ क़ीमत वसूल कइजे, बतौर शराफ़त जे, बतौर ख़ानदान जे या लाइक़ ऐं नालाइक़ जी तमीज़ करे कंहिंजी मदद कान कई। के मुर्शिद त इलेक्शनूं ॿुधी घर छॾे अची मुरीदनि में वेही रहंदा हुआ। उम्मीदवार वर्क ते अचनि त पहिरियों मुर्शिद सां चुकाइनि, पोइ मुरीदनि खां वोट जी घुर कनि। हिकु भुटे साहिब जी इलेक्शन हुजे, बहावलपुर मां भुटनि जे हिकु कबीले जो मुर्शिद चढ़ी अची वटनि वेही रहियो। पहिरियों असां राज़ी थियूं, पोइ वोट। अड़े साईं, उम्मीदवार भुटो, असां बि भुटा, छा बि हुजे। माण्हू भॼंदो आयो, चे साईं मुर्शिद अची वियो। जॾहिं नज़रानो ॾेई ॿीअ धुर जे ख़ौफ़ खां खेसि टिकेटां ॾेई बहावलपुर मोटायोसीं, तॾहिं भुटे साहिब खे भुटनि जा वोट मिलिया। अहिड़ीअ तरह इलेक्शन सिंध में थिए, मुर्शिद के उच खां पिया ईंदा, के मुल्तान खां पिया ईंदा। कन जो मढ़ मुक़ाम देरे इस्माइल खान में हूंदो। हिकु दफ़े बाले शाहनि जे मुर्शिद सां अची पालो पियो, के हीउ सॼो बाले शाही आलम असांजो चग वॾो मुरीद आहे, जाॾे चइबो ताॾे वेंदा। मुर्शिद जी पंहिंजी सूरत ऐं सीरत बि पंहिंजे मुरीदनि जहिड़ी हुई, तंहिं करे असांखे बि यकीन हो त बराबरि चोड़को आलम साईंअ जे सॻे धागे में हूंदो। लेकिन साॻिए वक़्तु उहो बि ख़ौफ़ हो त मतां असांखां पैसा वठी वरी वञी ॿीअ धुर सां गॾिजे। तंहिं करे रक़म जे आसिरे ऐं दिलासे ते रहाईंदे रहाईंदे अची इलेक्शन जो ॾींहुं कयोसीं। पोइ ॾींहुं कंहिं मुलाज़िम शरारत करे बोड़ में सनान मुकी मिलाए छॾिया। सुबुह जो जॾहिं इलेक्शन शुरू थी, तॾहिं शाह साहिब जन खे घणा ई इलाज कयासीं त क़िबला साईं, नज़रानो हाज़िर आहे, हली मुरीदनि खां वोट ॾियारियो। लेकिन अफ़सोस जो खेनि गुसल खाने मां ई वांधिकाई थी न सघी जो मुरीदनि ॾे हली सघनि। उहा त ख़ैर असां कई तॾहिं मज़ाक जो हिकु निधण को मुर्शिद हथ अची वियो हो, वरना मुर्शिदनि जे शान में इलेक्शन जे ॾींहंनि में कंहिंखे ताक़त आहे जो चप चोरे सघे या छड़ी आंगुर बि ॾाउनि को सिधी करे सघे। संदन हुज़ूर में ॿियो त ठहियो, पर उम्मीदवार या उम्मीदवार जे मददगार खे खिली ॻाल्हाइण जो बि साह न हूंदो हो, मतां टहोल या ठठोल जो पहलू न निकिरी पवे। इलेक्शन में पीरनि जेको किरदारु अदा कयो, जंहिं बेहयाईअ सां हिननि रुश्वतूं वरितियूं, जंहिं बेईमानीअ सां हिकु धुर खां वठी वरी वञी ॿीअ धुर खां वसूल करे उन सां मिलिया, उन संदन वकार खे जेतोणीकि काफ़ी धक हुयूं। बल्कि हिकु ॻाल्हियुनि ते माण्हुनि खे खाउनि आम नफ़रत ऐं हिकारत थी पई। लेकिन तंहिं हूंदे बि ज़रूरत पवण ते उम्मीदवारनि या हाजतमंदनि खे वटनि वञिणो ई पवंदो हो। पर इहो ईअं जीअं ज़रूरत पुॼाणा माण्हू बाज़ारि या औरतुनि वटि वेंदो आहे। अलगरज़ उन ई तबिके मंझां मथे बयानु कयल, बल्कि उन खां बि ज़्यादा केतिरनि ई क़िस्मनि जा नुक़सान सिंध ऐं सिंधी क़ौम खे पहुता, मुआशरती, इक़्तिसादी, एतिक़ादी, मज़हबी, ख़्वाह सियासी। अहिड़ीअ तरह सिंधी ज़िंदगीअ जो अहिड़ो को बि पहलू कोन हो जंहिं ते उन ई तबिके जूं हरामकारियूं असरअंदाज़ न थियूं हुजनि। उन्हनि पीरनि ऐं ख़ानकाही निज़ाम जूं हरामकारियूं अॼुकल्ह जूं न आहिनि, उहे हर ज़माने में ऐं हर उन ई जाइ ते जारी रहियूं आहिनि जिते निज़ाम जी अबतरी ऐं इस्तबदादी क़ुवतुनि अवाम खे पीड़ा में आणे उन जूं मतियूं मुझायूं आहिनि ऐं वाटूं बंदि कयूं आहिनि। मौलाना जामी ख़ुदि सूफ़ी हो, पंहिंजे दौर जे उन ई निज़ाम जे रखवालनि जूं दाऊं हिन रीति करे वियो आहे। हज़र अज़ सूफ़ियाने शहरो दयार, हमाना मर्दम नदो मर्दम ख्वार, कार शाने गैर ख्वाबो खूरदन ना, हीच शाने फ़िक्र रोज़े मर्दन ना, ज़िक्र शाने सरफ़े दरे वजूह माश, फ़िक्र शाने सरफ़े बहर सुफ़रो वाश, हरी की करदा मंजली दीगरे नामान, खानकाह या लंगरे, दीगरा कुंदा दीगे बनहादा,
कुर्दा आलात मुतबख आमादा, चश्म बरदरका किस्त कुजदा शहर, बाफता अजे तरीके मर्दा बहर, गोश्त या आरद व आवर्द दो सामन, तानुशीनत बसदरे शेख ज़मन, बहर आशे अस्त आशनाइयो, आतशे देगो रोशनाइयो, एन सूफ़ी गरी व आदीस्त, बल्कि कीदी गरी व कवादीस्त, अज़ सिलसिलाए अल ज़ुहब। सो सिंध जा पीर ऐं ख़ानका नशीन चङा मुड़स कोन हुआ, बल्कि दस्तूरी तरह मकार कीदी ऐं बेहया कुआद हुआ। सिंध जे पीरनि ख़ानकाहुनि ऐं सजादा नशीननि जा इहे हाल हुआ। मज़हब ऐं इस्लामी अक़ाइदनि जी अहिड़ीअ तरह ज़वाल ऐं ज़ुबूनी हुई, अणपढ़ियल ऐं अबोझ अवाम में उन ई हद ते लादीनी पहुती हुई। उन्हनि हालतुनि सिंध में वहाबियत खे ज़ोर वठायो ऐं उन ई सिलसिले में उन ई अक़ीदे जे बुज़ुर्गनि सिंध में मज़हब जी वाक़ई वॾी ख़िदमत कई, बल्कि लादीनियत जे ख़िलाफ़ु अज़ीम जिहाद कयो ऐं घणीअ हद ताईं मूमल जे माड़ीअ वांगुरु अवाम खे गिरफ़्तार करणु ऐं मुंझाए माण जो जेको पीरनि टिकसाड़ खड़ो कयो हो उनखे ड्राहे रखियाऊं। उहे उन ई जिदोजहद जा ई नतीजा आहिनि जो अॼु अवाम घणी हद ताईं संदन सॻे धागे मां निकिरी चुको आहे। सभ खां पहिरियों सिंध अंदरि उन ई जिहाद फ़ी सबीलिल्लाह जो झंडो मौलाना दीन मोहम्मद वफ़ाईअ बुलंद कयो। ख़ुदा जूं मथस रहमतूं हुजनि। दुआले बंद हुजण जे बावजूद बि उन ई मक़सद जी सरअंजामीअ ख़ातिर हिन पंहिंजे हणा ख़र्च करे तौहीद जे नाले सां हिकु माहवार रिसालो जारी कयो ऐं तक़रीबन 25-30 साल मुसलसल उन रिसाले जे ज़रिए सिंध जे पीरनि, ख़ानका नशीननि ऐं रियाकार मुर्शदनि जूं थिगड़ियूं कढंदो रहियो ऐं सही अक़ीदनि जी नशरो इशात ऐं ग़लति एतिक़ादनि जी मज़म्मत कंदो रहियो। तौहीद रिसाले जे ज़रिए मौलाना जे मज़मूननि माण्हुनि ते वॾो असरु पैदा कयो ऐं सिंध में हिकु वॾो गिरोह संदसि हमनवाईअ में निकिरी पियो। मौलाना चिश्ती, मौलाना मोहम्मद हाशिम, वाइज़ुल इस्लाम मरहूम वग़ैरह मौलाना मरहूम जे उन ई जिदोजहद जो नतीजो हुआ, जन अॻिते हली पंहिंजी ज़िंदगीअ जो बि उहो ई मक़सदु बणाए छॾियो। पंहिंजी उन तहरीक जे बुनियादनि खे मज़बूत करण ख़ातिर ऐं मुस्लमाननि खे रसूल पाक जी सही अहकामनि सम्झाइण ख़ातिर ई हिन पहिरियों दफ़ो सही बुख़ारीअ जो सिंधी ज़ुबान में निहायत सही ऐं सुहिणो तर्जुमो कयो। अज़ान सवाइ संदसि कलम मां उन ई सिलसिले में ॿिया बि केतिरा मुफ़ीद किताब निकिता। तौहीद सां गॾु अलवहीद अख़बार पिणु उन ई ॾस में अज़ीमुल शान ख़िदमत कई। पीरनि जे ग़लति असर खे ज़ाइल करण में उन ई अख़बार जूं ख़िदमतूं बि विसाइण जहिड़ियूं न आहिनि, लेकिन अलवहीद चूंकि सियासी पर्चो हो तंहिं करे कॾहिं कॾहिं उन जे इदारे खे मसलत बीनीअ खां बि कमु वठिणो थिए पियो। पर तौहीद अॻियां न का सियासी मसलत हुई न का ग़ैर सियासी मसलत। हिन जी मसलत अवल खां आख़िर ताईं फ़क़ति सचे पचे दीन जी प्रचार करणु हुई। उहो ई सबबु थियो जो संदसि उन ई तवातर ऐं यकसां पॉलिसीअ मुस्लमाननि जे ज़हननि खे ॾाढो मुतासिर कयो। तौहीद लेथो में छपी हुई, के साल टाइप में बि छापी वई। उहो मदार हूंदो हो दरअसल मौलाना जे माली हालत ते। जे ख़रीदारनि चंदा मोकिले ॾिना त तौहीद टाइप में छपी, जे चंदनि जी वसूलीअ में हेठि मथां थी त तौहीद टाइप मां लही अची लेथो ते बीहंदी। बहरहाल तौहीद जे ज़ाहिरी हुस्न ऐं बीह कॾे उन जे ज़माने जे मज़ाक मुताबिक़ कंहिंजो बि तवजो कोन हो। रिसाले जी जेका मानवी हैसियत हुई माण्हुनि जे दिलनि ते उनजो धाको हो। तौहीद जे ज़रिए मौलाना ॿियनि आला उनवाननि खे बि छेड़ियो, मसलन इल्मी मज़मून, इस्लामी तारीख़ ते मज़मून, इस्लामी मशाहिरनि ऐं सचनि बुज़ुर्गनि जूं सवानियूं, सिंध जे तारीख़ ते मकाला। ग़रज़ त हर मुफ़ीद मज़मून तौहीद पंहिंजे दामन में खणी मुस्लमान जे अॻियां पेश कंदो हो। मौलाना सिंध जे इल्मी दौरे जदीद जो आलिम हो, जंहिं इस्लामी उलूमनि, इस्लामी तारीख़ ऐं इस्लामी अक़ीदनि जो सही मुतालियो उन ई कड़ीअ ते कयो जंहिं ते हिंदुस्तान अंदरि मौलाना शिबली करे रहियो हो। असांजो मौलवी साहिबु सिंधी अदीबनि में पहिरियों अरबी दान अदीब ऐं आलिम हो जंहिं सिंध सां मुतलिक़ अरबी ज़ुबान जी तारीख़ ऐं अदबी किताबनि जो जाइज़ो वरितो ऐं असांजा क़दीम सिंधी आलिम अरबी दुनिया अंदरि जेके इल्मी कारनामा छॾे विया हुआ उन्हनि मां पाण बि वाक़ुफ़ु थियो ऐं सिंधियुनि खे बि हिन पहिरियों मरतबो उन ई तौहीद जे ज़रिए वाक़ुफ़ु कयो। मियाँ मीर सिंधी, मौलाना मोहम्मद हयात सिंधी, अबू अता सिंधी, मखदूम अब्दुल्ला ऐं रहमतुल्लाह सिंधी
अबुल हसन सगीर ऐं कबीर सिंधी, अबू अता सिंधी, अबू रजा सिंधी वग़ैरह सभु मौलाना जा दरियाफ़्त कयल आहिनि। उन्हनि सां असांजी पहिरीं आशनाई मौलाना जे कलम कराई ऐं संदसि रिसालो तौहीद उन जो ज़रियो बणियो। अॼु उन्हनि या अहिड़नि ॿियनि बुज़ुर्गनि ते असां जेकी कुझु लिखी रहिया आहियूं सो दर हक़ीक़त मौलाना मरहूम जो ई ॾसु पतो सम्झणु घुरिजे। मौलाना ॾाढो ज़हीन हो, मंझंदि सोचण ऐं सम्झण जी बि सलाहियत हद हुई, नज़र बि गहरी ऐं दूर रस त दिमाग़ बि आला ऐं रसा हुयुसि। तंहिं करे हिन जेको मुतालियो कयो उहो न ठलो हो न सतई, बल्कि उन मां हिन पंहिंजी ज़हानत जे ज़ोर ते नवां नतीजा कढिया ऐं मज़मूननि ऐं मामलनि जे तहनि ताईं पहुची उन्हनि मां मोती ऐं मरवारीद ॿाहिरि कढी आयो। उहो ई सबबु हो जो हिन जन जन उनवाननि सां असांजी आशना कराई से ख़ुदि संदसि मासरनि आलमनि लाइ बि ग़ैर मानूस हुआ, बल्कि खांसि थोरो अॻु जे आलमनि जी बि उन्हनि ते नज़र पइजी कान सघी हुई। मौलाना जी तौहीद वारी तहरीक सिंधियुनि जे दिलुनि ते उन करे बि गहरो असरु कयो जो संदसि सिंधी तहरीर में हिकु दिलकशी ऐं दिलनशीनी, हिकु रब्त ऐं बेपनाह फसाहत हुई, जेके ख़ूबियूं आम तरह संदन मासरनि जे तहरीरुनि में मफ़क़ूद हुयूं, छाकाणि त सिंध जे आलमनि जो फ़ारसी ऐं अरबीअ ते एतिरो ज़ोर हूंदो हो जो खेनि सिंधी लिखणु मुर्गो ई कान ईंदी हुई। ऐं ॿियो जेको खणी सिंधी नसर लिखंदा हुआ त उहो निहायत ई बेरब्त फ़तवाउनि जे अंदाज़ में, न इबारत में तसलसुल ऐं न लिखणीअ में संवत। उन अपरानद उन्हनि जी तहरीरुनि में अरबी ऐं फ़ारसीअ जे ग़ैर मानूस ऐं फोड़ाठ अखरनि जी दब फुस मौलाना मरहूम पहिरियों सिंधी आलिम आहे जंहिं अरबी ऐं फ़ारसीअ जी मुस्लिम महारत जे बावजूदि सिंधी नसर खे सवलाई ऐं सफ़ाईअ सां निहायत रवां लिखियो। मौलाना जी तहरीर एतिरे क़दुरु बारबत ऐं पूरनि पुननि लफ़्ज़नि में हूंदी हुई जो उन में हिकु अखर बि ज़ाइद या ग़ैर ज़रूरी कोन लभंदो, ऐं एतिरे ज़ब्त ऐं नज़्म सां जो जेकॾहिं कंहिं अखर खे हिकु जाइ तां फेराए साॻिए ई जुमिले में ॿिए हंध ते आणिबो त उहो उते सूंहीं ई न सघंदो ऐं जुमिले जी सॼी साख़्त टुटी पवंदी। ख़ैर उहे त ॻाल्हियूं थियूं मौलाना जे इल्म, फ़ज़ल, नसर ऐं अंदाज़े तहरीर जूं, लेकिन हक़ीक़त में उन्हनि समूरनि ख़ुदादाद सलाहियुनि खे मौलाना ख़ुदा जे ई रस्ते में क़दम आणींदो रहियो ऐं ख़ुदा जी ख़ुदाईअ अंदरि पीरनि जेका पंहिंजी ख़ुदाई ऐं ख़ुदावंदी ठाही हुई उन जे मिसमार करण ऐं उनखे ख़तमु करण जे सिलसिले में सर्फ़ कंदो रहियो। तौहीद 1947 ईस्वीअ ताईं हलंदी रही। आख़िरी ज़माने में जॾहिं मौलाना उबैदुल्लाह सिंधी पंहिंजे जलावतनी जा अयाम पूरा करे सिंध में आयो, मौलाना 1919 ईस्वीअ में जीअं अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु तहरीक शुरू करे सिंध मां निकितो त वरी अंग्रेज़नि खेसि अचणु न ॾिनो। 1937 ईस्वीअ में अलाह बख़्श शहीद पंहिंजी वज़ारत जे ज़माने में उन ई हुकुम खे रद्द करे मौलाना खे घुरायो। उन वक़्तु इब्तिदा में त मसलहतनि पीर परस्तीअ जे ख़िलाफ़ु मौलाना लिखणु फ़िलहालु छॾे ॾिनो, लेकिन पोइ ॾिठो वियो त मौलाना घणी हद ताईं पंहिंजनि अक़ाइदनि तां बि रुजू करे वियो। आख़िरी ज़माने में मौलाना पीरीअ मुरीदीअ जो क़ाइल थी वियो ऐं उन ई सानीअ जी सॼी ज़िमेदारी तनहा मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ ते आहे।